जे सकाफ़ती दिहाड़े ते लाड़काने समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सकाफ़त जा रंग निखरी पिया। लाड़काने शहर जे जिना बाग चौक ते सिंधी मीडिया जे मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां एकता जी मुख़्त तक़रीब कोठाई वई, जंहिंमें कंपेयरिंग जा फ़र्ज़ नाले वारे सहाफ़ी ऐं शाइर अब्दुल कादिर जागीरानी ऐं मुनव्वर रिंद अदा किया। तक़रीब में सिंध जे मशहूर रागिन शिराज अब्बासी, आशिक़ मक्सी, जिगर जलाल, न्याज़ उमरानी, बाक़िर बुलैदी, नादिर लाशारी, राजा समो, सजन माहिरी, सलीम रज़ा कुंभर, साजिद सोसांगी, ज़हूर शेख, इकरार शुमरो, फिदा खोखर समेत ॿियनि फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। जॾहिं त नाले वारनि शुगड़नि ॾाढो ॾितल अबड़ो ऐं मोहम्मद यूसुफ भट्टी पंहिंजे लोक शाइरी ॿुधाए सिंध खे भेटा पेश कई। जॾहिं त पंहिंजी धरती ऐं सकाफ़त सां मोहबत रखंदड़ माण्हुनि रैलियुनि जी सूरत में मुख़्त तक़रीबनि में पका पोढ़ा नौजवान ॿाड़ा अजरक टोपी पटका अजरक जूं ठहियल वास्कोटियूं सिंधी वेस पगा पाए शरीक थिया। काज़ी अहमद में सिंधी इलेक्ट्रिक ऐं प्रिंट मीडिया जे सॾ ते मुख़्तलिफ़ कॉन्फ्रेंस तंज़ीमुनि पारां पीर नईम फ़कीर, साजन कुंभर, ग़ुलाम शबीर संगरा, नौजवान इताज, शाहनवाज़ खोसो, आशिक़ जतोई, ॻोठ बख़्शण बालादी जे नौजवाननि, नज़ीफ़ बालादी, शाबान बालादी, ॻोठ सवाई महर जे रवासन पारां इम्तियाज़ महर, सूफ़ी जावेद सियाल ऐं नौजवाननि पारां अजरक टोपियूं लुंगियूं ओढे हथनि में कुहाड़ियूं खणी रैलियूं कढियूं वयूं। बोज़ार वॾा ऐं भरपासे जे इलाइक़नि जे सियासी समाजी अॻवाननि ऐं मासूम ॿारनि पारां रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी मंसूर थेबो, अमजद टावरी, वकार पहार, काशिफ़ टालपुर, जमील अहमद पिताफ़ी ऐं ॿियनि कई। कुढ़ण में ॿडमी चौक खां रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, बिरादरियुनि जे कारकुननि, अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंजी अॻवानी अब्दुल क़यूम जमाली, STP जे अॻवान मुमताज़ जत, ओभायो पहर, प्रेस क्लब कुढ़ण जे सदर ज़फ़र हैदरी, अब्दुल गफ़ूर चांडियो, सैयद नवीज़ शाह, अब्दुल मनान कंबरानी, सिकंदर नोतियार, राणो कोहली, मोहम्मद असलम जमाली, गुलमम चांडी ऐं ॿियनि कई। संजोर में लगारी इत्तिहाद तरफ़ां ॻोठ करीम ॾिनो वसाण मां मोटरसाइकिलनि ऐं कारनि ते वॾी रैली कढी वई, जंहिंमें सभी मोटरसाइकिलनि ते नौजवान अजरक टोपी पहिरे शरीक थिया। इन मौक़े ते अब्दुल अहद लगारी, मंसूर बलोच, हुसैन बख्श हरफी ऐं ॿियनि ख़िताब कयो। गढ़ी खैर में क़ौमी अवामी तहरीक समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां रैली कढी वई। अॻवाननि अब्दुल जब्बार जमाली, गुल मुस्तफ़ा जमाली ऐं ॿियनि ख़िताब कयो। हालाणी में सियासी समाजी अदबी तंज़ीमुनि, शहरनि ऐं सहाफ़ियुनि कुर्बान गाॾई, ज़ुल्फ़कार नागुर, अयाज़ गाॾई, शाहिद चांडियो, सदाम शाह, यासिर हालीपुट ॿियनि जी अॻवानी में रैली कढी। घोटकी में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां रैलियूं कढी वयूं, जेके प्रेस क्लब पहुतियूं, जिते सिंधी क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। घोटकी जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवाननि अब्दुल मजीद लाखो, सिकंदर अली लाखो, रईस अकबर दायो, समाजी अॻवान अली हसन महर, सारंग कलादी, बालक अदबी फोरम जे अब्दुल हई भुट्टो, रऊफ़ पारस दायो, आगा बिलाल पठान, PP शहीद भुट्टो जे रईस मलूक भुट्टो, जसकम जे कामरेड अकरम थईम, मन फ़कीर घोटो ऐं ॿियनि शिरकत कई। वारे में नज़ीर छुटो, अयाज़ चांडियो, मुज़फ़र काज़ी, ज़ुल्फ़कार चांडियो जी अॻवानी में रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, क़ौमी अवामी तहरीक, PP, जसकम, जसाफ आरिसर जे अॻवाननि, कामरेड मनान चांडियो, अली अकबर ख़ासकली, मंज़ूर ख़ान चांडियो, सरताज चांडियो, गफ़ार मीरजत, पुनल अब्बासी ऐं ॿियनि कारकुननि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk